मुंहिंजो नालो कलाधर मुतवा आहे। मां बनीअ जे हिकिड़े नंढड़े ॻोठ पन्नावारी में रहंदो आहियां। इहो जेको असांजो ॻोठु आहे सो अॼुकल्ह तव्हां वाइट डेज़र्ट जो नालो ॿुधो हूंदो या रण उत्सव जो नालो ॿुधो हूंदो। उन ई जॻह खां असां बिल्कुलु नज़दीक आहियूं, वेझा आहियूं। बनी हिकिड़े इलाइक़े जो नालो आहे जेको कच्छ में, गुजरात राज्य जे कच्छ ज़िले में आहे, जेको सिंध ऐं कच्छ जी इंटरनेशनल सरहद ते आयल आहे। हिते जी जेका आबादी आहे उहा मालवंद माण्हुनि जी आबादी आहे। हिते जा माण्हू सदियनि खां हिते आबाद आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजा पशु यानी पंहिंजे जानवर पालींदा आहिनि ऐं उन्हनि जो धंधो रोज़गार या उन्हनि जी आजीविका जो जेको स्त्रोत आहे या जेको ज़रियो आहे उहो माल आहे। माल जो खीर जो विकिरो कंदा आहिनि ऐं पंहिंजी ज़िंदगीअ खे अॻिते वधाईंदा आहिनि। बनीअ जी जेका सकाफ़त आहे, बनीअ जी जेका संस्कृति आहे उहा बिल्कुलु निज सिंधी आहे। हिते सिंधी ॻाल्हाई वेंदी आहे। बनीअ सां गॾु हिकिड़ो ॿियो बि इलाइक़ो आहे जंहिंखे पच्छम चयो वञे थो ऐं चवण में जॾहिं माण्हू चवंदा आहिनि त बनी पच्छम जो इलाइक़ो, इहो सॼो इलाइक़ो जेको आहे सो सिंधी बेल्ट आहे ऐं हिते सदियनि खां सिंधी रहंदा आहिनि ऐं अॼु बि सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। ऐं हिते जो लोक अदब, हिते जी संस्कृति, हिते रीति रिवाज जेके बि आहिनि, परंपराऊं जेको कुझु बि आहे उहो सिंधियत सां जुड़ियल आहे। मूं हिते सिंधियत जी शेवा लाइ या सिंधियत खे अॻिते वधाइण लाइ या सिंधियत खे या सिंधी ॿोलीअ खे, संस्कृति खे क़ाइमु रखण जे लाइ हिकिड़ो इदारो क़ाइमु कयो आहे जंहिंजो नालो आहे बनी सिंधु सेवा संघ। इहो इदारो मूं 2001 में जेको आहे सो रजिस्टर्ड करायो। असांजी हिते जेका समिति आहे, जेका गवर्निंग बॉडी आहे, जेका उहा असां बिल्कुलु इन रजिस्टर कराई आहे ऐं उन तहत असां हिते जेका आहे सो सिंधियत सां जुड़ियल कमुकार करे रहिया आहियूं। बनी सिंधु सेवा संघ जो मुख्य मक़सदु या ख़ासि मक़सदु इहो आहे त जे बनीअ जी जेका संस्कृति आहे, बनीअ जो जेको लोक अदब आहे, बनीअ जी जेका सिंधियत आहे या बनीअ में जेका बनियत आहे उहो हिंदुस्तान में या हिंदुस्तान खां ॿाहिरि रहंदड़ जेके सिंधी आहिनि उन्हनि ताईं असांजी जेका सकाफ़त आहे, असांजो जेको रहणी कहणी आहे उहा पहुचे। माण्हू बनीअ खे ॼाणनि, बनीअ जी सिंधियत खे ॼाणनि, बनीअ जी सिंधी ॿोली, बनीअ जे हाले चाले खे ॼाणनि। इन खे अॻिते वधाइण लाइ मां ख़ासि करे इन बनी सिंधु सेवा संघ जी स्थापना कई आहे। हिन इदारे तहत असां हिकिड़ी लाइब्रेरी बि हलाईंदा आहियूं जंहिंजो नालो AS लाइब्रेरी आहे। इहा लाइब्रेरी मुंहिंजो हिकिड़ो दोस्त जेको हो उहो अदीब दोस्त हो, पर नौजवानीअ में गुज़ारे वियो, त उन जे नाले सां मूं इहा लाइब्रेरी क़ाइमु कई आहे। हिते असां वटि तक़रीबन 1000 खनि सिंधी किताब आहिनि। उन खां अलावा गुजराती, उर्दू, कच्छी, अंग्रेज़ी ऐं हिंदीअ जा बि किताब आहिनि। पर असांजो जेको ख़ासि मक़सदु आहे, असांजो जेको मेन फोकस आहे उहो सिंधी किताबनि ते आहे, सिंधी ॿोलीअ ते आहे। असां वटि हिकिड़ी सुठी अहिड़ी लाइब्रेरी जी जॻह आहे जेका असां भारत सरकार जे BADP यानी बॉर्डर एरिया डेवलपमेंट प्रोग्राम जेको आहे उन तहत इहा लाइब्रेरी ठाही आहे। तक़रीबन 1.5 करोड़ जी लागत सां इहा लाइब्रेरी ठही तयारु थी आहे। वॾो हॉल आहे, उन में असां लाइब्रेरी बि ठाही आहे। हिते अॼु बि असां बनीअ में अॼु बि ॿारनि खे सिंधी पढ़ाई वेंदी आहे। हिते जा माण्हू सिंधी तमामु चङी तरह ॼाणंदा आहिनि। इन करे हिते असां जेको आहे सो किताब रखिया आहिनि। ॿियो त असांजी हिन संस्था तहत मुख़्तलिफ़ सेमिनार बि कंदा आहियूं। छो त सेमिनार करण सां या जेके अदीब आहिनि, जेके सुठी सिंधी लिखंदा आहिनि, जेके असांजा राइटर्स आहिनि, त उन्हनि जी बनीअ वारनि सां वाक़फ़ियत थिए, बनीअ वारा सिंधी अदीबनि खे ॼाणनि, अदब छा हूंदो आहे, अदब जो कहिड़ो मक़सदु हूंदो आहे, अदब छो लिखियो वेंदो आहे, इहा ॼाण, इहा मालूमात मालवंद माण्हुनि ताईं पहुचे। ऐं इन करे असां हिते वक़्तनि फ़वक़्तनि समय ते सेमिनार बि कंदा रहंदा आहियूं, जंहिंमें असां सूबाई सतह जा सेमिनार, मक़ामी सतह जा सेमिनार ऐं 2
राष्ट्रीय सतह जा सेमिनार बि कया आहिनि राष्ट्रीय सिंधी विकास परिषद जी माली मदद सां, जिन सेमिनारनि तमामु कामयाबी माणी ऐं हिते जे माण्हुनि खे जॾहिं बनीअ जे बारे में ॻाल्हायो वञे थो, बनीअ जे अदब जे बारे में, बनीअ जे लोक अदब जे बारे में, या बनीअ जी जेका सकाफ़त जे बारे में जॾहिं विद्वाननि जे मुंहं मां हिननि जी वाखाण या हिननि ते जॾहिं ॻाल्हायो वञे थो त हिते जे माण्हुनि खे इहो फ़ख़्रु महसूसु थींदो आहे त असांजी ॿोली केॾी न, असांजी सकाफ़त केॾी न महान आहे, असांजी सकाफ़त खे केॾी न अहमियत हासिलु आहे। इन तरह जो जेको आहे सो उन्हनि में फ़ख़्रु पैदा थींदो आहे। असांजो कमु नौजवान टहीअ खे पंहिंजी सकाफ़त खां इंट्रोड्यूस कराइण जे लाइ, पंहिंजी सकाफ़त ॾांहुं रुझान वधाइण लाइ, पंहिंजी सकाफ़त खे अॻिते वधाइनि, इहो हुननि में रुझान पैदा करण लाइ असां इहे सेमिनार कंदा आहियूं। ऐं नौजवान पीढ़ी जेका आहे सो असां सां जुड़ी आहे ऐं उहे हाणे छो त हेल ताईं बनीअ में जेको हुयो सो तालीम तमामु घटि हुई, आज़ादीअ खां पोइ बि तमामु घटि रही, ऐं हाणे जेको आहे सो बनीअ जा माण्हू बि, बनीअ जा मालवंद माण्हू बि पंहिंजे ॿारनि खे अॻिते थोरो पढ़ाइणु लॻा आहिनि। त इन हिसाब सां जीअं जीअं माण्हू पढ़ंदा, जीअं जीअं ॿार अॻिते वधंदा, तीअं तीअं उहे लिखण की तरफ़ लिखी सघंदा बनीअ खे, छो त बनीअ में अॼु ताईं तमामु घटि लिखियो वियो आहे। इन करे मां चाहियां पियो त जेको आहे सो बनीअ जा माण्हू बि पंहिंजी सकाफ़त जे बारे में, पंहिंजे वैल्यूज़ जे बारे में, पंहिंजी परंपराउनि जे बारे में लिखनि। जीअं त मां पाण हिकिड़ो राइटर आहियां, मूं जेका शुरूआति कई उहा गुजरातीअ में कई, पर पोइ मूंखे ईअं लॻो त मूंखे जेको आहे सो पंहिंजी मातृभाषा में लिखणु घुरिजे, मादिरी ज़बान में लिखणु घुरिजे, ऐं मूं सिंधीअ में लिखण जी शुरूआति कई। हालांकि मां पाण बि सिंधी को एॾो पढ़ियलु कोन आहियां, हिकु ॿ किताब सिर्फ़ु मदरसे में पढ़ियो हुअसि, ऐं तंहिंखां पोइ मूं जेका आहे सो प्रैक्टिस कई पढ़ण जी, लिखण जी। ऐं हाणे जेको आहे सो मुंहिंजी जेका आहे, मां ईअं चई सघां थो त हिंदुस्तान जे सिंधी अदब में मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी जॻह आहे। मूं अॼु ताईं 20 खां वधारे किताब लिखिया आहिनि, जिन में मुंहिंजो तख़लीक़ी अदब बि आहे, उन में मुंहिंजो तर्जुमा बि आहिनि, ऐं उन में मुंहिंजो जेको कंपाइलेशन यानी संपादन कमु जेको आहे उहो बि मूं कयो आहे। ऐं मूंखे काफ़ी सारा राष्ट्रीय सतह जा, क़ौमी सतह जा ऐं सूबाई सतह जा इनाम बि मिलियल आहिनि। असां जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त बनीअ जी जेका सकाफ़त आहे उहा अञा पंहिंजी निज रूप में मौजूदु आहे। डिजिटल मीडिया जो या सोशल मीडिया जो हाणे थोरो असरु वधी रहियो आहे, त थी सघे थो अॻिते हली इन में को चेंज अचे, थोरो घणो चेंज आयो बि आहे। त इहे जेके सकाफ़त आहे या असांजो जेको लोक अदब आहे, उनजो डॉक्यूमेंटेशन तमामु घटि थियो आहे, छो त बनीअ में जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त बनीअ में पढ़ियल लिखियल माण्हुनि जो तादादु आहे ई कोन, माना लेखक टाइप जा माण्हू हिते आहिनि ई कोन। त जीअं मूं लिखण जी शुरूआति कई त मूंखे ईअं लॻो त बनीअ जो जेको लोक अदब आहे या बनीअ जी जेके परंपराऊं आहिनि उन्हनि जो डॉक्यूमेंटेशन थियणु खपे, ऐं उहा कोशिशि मूं कई आहे। इन लाइ करे मूं जेको आहे सो कच्छी सिंधी रिसर्च सेंटर हिते मूं ठाहियो हो, पर गुज़िरियल साल असां जेको आहे सो कच्छ यूनिवर्सिटी सां जेको कोलाब्रेशन करे, उन्हनि सां जेको इतिहाद करे, असां उन सेंटर जो थोरो नालो बदिलाए बनी सेंटर फॉर कल्चरल रिसर्च कयो आहे। ऐं हाणे इहो सेंटर जेको आहे सो कच्छ यूनिवर्सिटी सां जुड़ियल आहे। इन तरह असां हाणे जेको कमु कयूं पिया उनखे हिकु सुठी या हिकु वधीक तरह जी मञता मिलंदी, इन सेंटर जे मञता मिलण सां, यूनिवर्सिटी सां जुड़ण जे करे इहो हिकिड़ो कमु सुठो थींदो ऐं जंहिंखे मञता बि सुठी मिली रही आहे। इन तहत असां काफ़ी कुझु करे रहिया आहियूं, जीअं त बनीअ जा जेके पहाका आहिनि, बनीअ जूं चवणियूं आहिनि, बनीअ में मौलूद आहिनि, बनीअ में 30 अखरियूं आहिनि, ऐं इन तरह जो जेको लोक अदब आहे, ख़ासि करे जेको गुजरातूं बनीअ जो जेको असांजे सिंधी लोक अदब जो या असांजे बनीअ जो जेको आहे सो गुजरात हिकिड़ो तमामु मज़बूत ऐं सघारो लोक अदब आहे। त उन लोक अदब खे बि असां जेको आहे सो सहेड़ियो आहे, ऐं उनखे असां किताबी शकिल बि ॾिनी आहे, ऐं उहो किताबु गुजरात सिंधी साहित्य अकादमीअ छपायो आहे।
इन तरह असां यूनेस्को लाइ बि हिकिड़ो गुजरातनि ते मबनी प्रोग्राम कयो। यूनेस्को जो हिकिड़ो रेज़ोल्यूशन आहे 2006 जो, उन में इहो ॾेखारियल आहे त जेके शयूं असां नज़र सां ॾिसी सघूं था उनखे त असां पंहिंजो विरसो या असां पंहिंजो हेरिटेज मञूं था, पर के शयूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके क़ौम जी जेके सकाफ़त जूं जेके संस्कृति जेके नुमाइंदगी कंदियूं आहिनि पर उहे ॾिसण में कोन हूंदियूं आहिनि, जंहिंखे अंग्रेज़ में इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज चयो वञे थो। त इन्हीअ रेज़ोल्यूशन तहत असां हिकिड़ो डॉक्यूमेंटेशन हिकिड़ो डोज़ियर तयारु कयो हो, जेको असां यूनेस्को मोकिलियो हुयो। असां इहो कमु जेको आहे सो इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र जेको दिल्लीअ में मरकज़ी सरकार जो हिकु इदारो आहे, ऐं उन इदारे में असां जेका मौली कौशल प्रोफेसर आहिनि उन्हनि सां असां गॾिजी करे उन्हनि जे रहनुमाईअ में असां इहो प्रोजेक्ट तयारु कयो हो ऐं असां यूनेस्को खे बि मोकिलियो हो, पर मथां वरी जेको कोविड अची वियो इन करे असांखे उहा मञता अञा ताईं मिली न सघी आहे। पर मां ईअं चवंदुसि त उहो जेको प्रोजेक्ट हो उहो असां तमामु सुठे नमूने कयो ऐं तमामु रिसर्च करे असां उन ते गुजरातनि सां जुड़ियल जेके पासा आहिनि, जेके सकाफ़ती पासा आहिनि, जेके लफ़्ज़नि जो जेको ज़ख़ीरो आहे, जेको लोक कथाउनि जो उन में जेको ज़ख़ीरो आहे उनखे असां हाईलाइट करण जी कोशिशि कई हुई। इन खां अलावा असां इंडस एजुकेशन फाउंडेशन पूने जी हिकिड़ी संस्था आहे जंहिंजा बानीकार हुआ लक्ष्मण खूबचंदाणी साहब। उहे हिते पाण आया, उन्हनि जॾहिं बनीअ जी सकाफ़त खे ॾिठो, बनीअ जी ॿोलीअ खे ॾिठो त उन्हनि चयो त बनी जेका आहे, बनीअ जी जेका ॿोली आहे उहा रेलिक तरह जी ॿोली आहे। उन्हनि खे हिते अची करे ॾाढी ख़ुशी थी। उन्हनि सां गॾु बि असां जेको आहे सो गुजरातनि ते कमु कयो, हिकिड़ो वर्कशॉप कयो जंहिंजो बि तमामु सुठो असरु थियो। 9-10 जा ॿार बि गुजरातनि सां मानूस थिया ऐं उहे गुजरातूं ॾियणु भञणु लॻा। ऐं असां वटि हिते जेका आहे सो असांजी जेका AS लाइब्रेरी त आहे ई आहे, हिते 2000 खां वधीक किताब आहिनि ई आहिनि ऐं सुठी रहण जी, सुठे विहण जी, सुठे वाचन जी हिते जेका आहे सा व्यवस्था आहे। असां हाणे डिजिटल ज़मानो आहे त असां जेको सिंधी अदबी बोर्ड जो जेका लाइब्रेरी आहे उन मां बि असां काफ़ी कुझु किताब डाउनलोड कया आहिनि। जीअं असां वटि हिकिड़ी लाइब्रेरी बि आहे। अगरि को दोस्त को रिसर्च करणु चाहे थो या सिंधी सकाफ़त जे बारे में कुझु पढ़णु चाहे थो, छो त बनी हिकिड़ो रिमोट एरिया आहे, हिते किताब मिलणु मुश्किल आहे। हिते सिंधी को किताब घुरिजे त हितां खां 150 किलोमीटर आदिपुर या बम्बई वग़ैरह वञी करे उतां ख़रीद करे सघजनि था। त इन करे डिजिटल लाइब्रेरी जेका आहे सा तमामु काराइती शइ आहे। त असां इन तरह जो बि जेको आहे सो असां इंतज़ामु कयो आहे। असांजी संस्था में डिजिटल लाइब्रेरी बि आहे। अगरि को दोस्त को किताबु पढ़णु चाहे थो त असां बिल्कुलु उनखे उहे डाउनलोड कयल किताब असां ॾींदा आहियूं। रही किताबनि जी ॻाल्हि त मूं वटि जेके 2000 किताब आहिनि त उहे मूंखे किथां मिलिया, त उहे जेको आहिनि से मां हालांकि जीअं त मां हिकिड़ो स्कॉलर बि आहियां, त जेके हिंदुस्तान में जिते बि सेमिनार थींदा आहिनि सूबाई सतह जा या नेशनल सतह जा जेके सेमिनार थींदा आहिनि त उन्हनि सेमिनारनि में जॾहिं मां वेंदो आहियां त जेके लेखक ईंदा आहिनि त अक्सर असां वटि इहा परंपरा रही आहे त जॾहिं के लेखक ईंदा आहिनि त पाण सां सिंधी किताब, पंहिंजा लिखियल सिंधी किताब वठी ईंदा आहिनि, त उहे असां हिक ॿिए में विराईंदा आहियूं, हिक ॿिए खे भेटा तौरु ॾींदा आहियूं। त ईअं बि मूं वटि जेको आहे सो किताबनि जो सुठो ज़ख़ीरो आहे। उनखां अलावा जेको राष्ट्रीय सिंधी भाषा परिषद विकास परिषद जेका आहे, मरकज़ी सरकार जेका हिकिड़ो इदारो आहे, उहे उन्हनि तरफ़ां हिकिड़ी बल्क परचेज़ जी स्कीम हलंदी आहे। उन तहत जेको आहे सो लेखकनि खां किताब घुराया वेंदा आहिनि ऐं उन्हनि खे बल्क परचेज़ करे हिंदुस्तान जी मुख़्तलिफ़ लाइब्रेरियुनि में विरहायो वेंदो आहे, मोकिलियो वेंदो आहे। त असांजी लाइब्रेरी बि उन स्कीम तहत रजिस्टर्ड आहे ऐं असांखे राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद तरफ़ां बि वक़्तनि फ़वक़्तनि हर साल सिंधीअ जा हाणोकनि लेखकनि जा जेको आहे सो असांखे किताब मिलंदा रहंदा आहिनि। तंहिंखां अलावा जेको असां इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सिंधालॉजी आहे जेका आदिपुर में आहे, त
उन्हनि सां बि असांजो जेको आहे राब्तो रहियो आहे। डॉक्टर साईं लक्ष्मी खिलाणी असांखे हिन कम में जेको आहे सो ॾाढो हिमथायो हो ऐं इन करे असांजा अॼु ताईं हू हाणे रिटायर्ड आहिनि, तंहिंजे बावजूद बि अॼु बि उन्हनि सां असांजो राब्तो आहे, सिंधालॉजीअ सां राब्तो आहे। त के किताब जेके असांजे वॾड़नि लेखकनि जा हुआ, जीअं मोहन कल्पना आहे, पोपटी हीरानंदाणी आहे, कीरत बाबाणी आहे, नारायण श्याम आहे, जेके पार्टीशन खां पोइ हिंदुस्तान में आया, त उन्हनि जा जेके झूना किताब, झूने तरह जा जेके किताब आहिनि, उहो अदब आहे, उहे किताब बि असां वटि मौजूदु आहिनि, असांखे सिंधालॉजीअ मां मिलिया आहिनि। के किताब असांखे गुजरात सिंधी साहित्य अकादमी गुजरातीअ जा बि मिलिया आहिनि ऐं सिंधी किताब बि उतां मिलिया आहिनि। डॉक्टर जेठो लालवाणीअ बि असांखे हिन कम में ॾाढो हिमथायो हो। जॾहिं शुरूआति मूं कई हुई त उन्हनि सां बि मूं जेको ख़तो किताबत कई हुई, उन्हनि मूंखे वॾी हिमत अफ़ज़ाई ॾिनी हुई ऐं हिन कम खे वधायां, इन तरह जो मूंखे उन्हनि हौसलो ॾियारियो हो। त अहिड़ा माण्हू जेके आहिनि सो असांखे मिलंदा रहिया आहिनि ऐं मुंहिंजो जेको आहे सो हौसलो वधंदो रहियो आहे ऐं मूं हिन तरह जो कमु कयो आहे। मूंखे ख़ुशी आहे त हेॾो परे बिल्कुलु सरहद ते हिकिड़ी ॻोठाणी एराज़ी आहे जिते अञा तालीम कोन आई आहे, जेको तमामु परे आहे, जेको शहर खां 180 किलोमीटर परे आहे, जिते ॾुखियायूं आहिनि। हाणे त रोड रस्ता या टेलीफोन वग़ैरह जी सहूलियत आहे, पर मूं जॾहिं इहो कमु शुरू कयो हो त तमामु ॾुखियूं हालतूं हुयूं। शहर ताईं वञण जे लाइ बि सॼो ॾींहुं लॻी वेंदो हो। 80 किलोमीटरनि जो जेको सफ़रु आहे तय करण जे लाइ मतिलबु सॼो ॾींहुं लॻी वेंदो हो, काफ़ी ॾुखियाई हुयूं। पर मूंखे हिकिड़ो शौक़ु हुयो सिंधी ॿोलीअ जो, सिंधी लिखण जो, सिंधी पढ़ण जो, त उन शौक़ खे अॻिते वधाइण जे लाइ या मूं जेको हिन साहित्य मां पिरायो या इहो जेको मूं जेको महसूसु कयो आहे, उहो असांजा बनीअ जा नौजवान असांजी बनीअ जी नई पीढ़ी बि महसूसु करे, नई पीढ़ी बि पंहिंजी धरतीअ सां, पंहिंजी ॿोलीअ सां, पंहिंजे लोक अदब सां प्यारु करे, इहो मुंहिंजो मक़सदु रहियो आहे। इन्हीअ करे जेको आहे सो मूं इहो कमु अॼु ताईं जारी रखियो आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे इहा ख़ुशी थींदी आहे त जीअं इहो कमु जेको आहे सो मूं पाण अकेले सिर चइजे त कयो आहे। असां कंहिं वॾे इदारे सां या कंहिं अहिड़ी फंडिंग एजेंसीअ सां या असांखे कंहिं सरकारी इदारे खां एॾो को फंड कोन मिलियो आहे या को रेगुलर कोन मिलंदो आहे। हा, कॾहिं कॾहिं के सिंधी सजण ज़रूरु असांजी मदद कंदा आहिनि। जीअं असांजा जेके लाल हरदासाणी साहब आहिनि, उन्हनि असांखे असांजे हिन कम खे ॾिसी करे असांखे हिकिड़ी कार डोनेट कई हुई, जंहिं कार जो असां रिसर्च वर्क में बि इस्तेमालु कंदा आहियूं। असां जेको आहे सो एक्सपोज़र टूर बि उन कार सां कंदा आहियूं ऐं कॾहिं कंहिंखे मेडिकल जे ज़रूरत जे तहत अगरि कंहिंखे दवाखाने या हॉस्पिटल वञण जी कंहिंखे ज़रूरत इमरजेंसी पवंदी आहे त असां उन कार जो इन्हीअ कार में बि असां इन जो इस्तेमालु कंदा आहियूं। ईअं असांजे मां सम्झां थो त लाल हरदासाणीअ जहिड़ा या राम बख्शाणी साहब जहिड़ा जेके माण्हू असां या उन्हनि जेका असांखे मदद कई आहे त उन सां असांखे जेको आहे सो हौसलो मिलंदो आहे। मुर्ज मंगनाणी जहिड़ा या चंद्र मंगनाणी जहिड़ा सिंधियत जा शैदाई सजण बि असांजी हिन इदारे जी मुलाक़ात वठी चुका आहिनि ऐं असां जेके नेशनल सेमिनार कया त हिंदुस्तान जा तक़रीबन जेके सुठा सुठा लेखक हुआ, जेके अॻभरा लेखक हुआ, उहे बि हिते बनीअ में ॿ दफ़ा अची चुका आहिनि। ईअं असांजो जेको मक़सदु आहे बनीअ खे हिंदुस्तान जे कम से कम सिंधी लेखकनि ताईं पहुचाइण जो जेको मक़सदु हो, उहो मक़सदु बि असांजो पूरो थियो आहे। ऐं हाणे जेको आहे सो असांजी जेका लाइब्रेरी आहे या असांजो जेको इदारो आहे, हाणे चङी तरह जेको आहे सो माण्हू उन्हनि खे ॼाणनि था। असां ॿारनि लाइ बि रेडियो प्रोग्राम कया आहिनि। त जीअं ॿारनि हिकु ॻाल्हि मां बि तव्हांखे ॿुधायां त हिते ॿारनि खे सिंधी पढ़ाइण जे लाइ मूं हिकिड़ो किताबु तयारु कयो। मूंखां अॻु मुंहिंजो उस्तादु असांजो मौली इनायतुल्ला जेको हो, उन बि हिकिड़ो किताबु लिखियो हो, पर उन छपाया पोइ वरी उहो आउट ऑफ प्रिंट थी वियो। त पोइ वरी मूं कोशिशि कई, वरी हिकिड़ो पंहिंजो किताबु तयारु कयो। उहो 2008 में बि छपायो ऐं हाणे 2024 में बि उहो किताबु छपायो आहे। अॼु मूंखे ॿुधाईंदी इहा ख़ुशी थी रही आहे त हिन दौर में यानी हिन वक़्तु तक़रीबन 2.5 खां
300 ॿार असांजो उहो किताबु पढ़ी करे सिंधी पढ़नि था। ऐं मूं पाण हिकिड़ो क्लास हलाया, मुंहिंजे क्लास में असांजो नंढिड़ो ॻोठु आहे, उन में 15 ॿार जेको आहिनि जिन खे मूं सिंधी क्लास हलाए करे सिंधी पाढ़ियो आहे ऐं अॼु उहे चङी तरह सिंधी पाढ़े सघनि था। ऐं मां नौजवाननि खे इहा सलाह ॾींदुसि या निमाणी वेनिती कंदुसि त तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे न विसारियो। ॿोली पंहिंजी संस्कृति जेका आहे सा असांजी सुञाणप आहे। असां पंहिंजे सुञाणप खे विञाए छॾींदासीं त पोइ असां मां बाक़ी छा रहंदो। असांखे पंहिंजी धरतीअ सां, असांखे पंहिंजी ॿोलीअ सां, असांखे पंहिंजी सकाफ़त सां प्यारु करणु घुरिजे। ऐं प्यारु तॾहिं ई थी सघंदो, इहे सिंधी सॾाइण सां को प्यारु कोन थी सघंदो। जॾहिं असां ॿोली सिखंदासीं, असां ॿोली ॻाल्हाईंदासीं, असां पंहिंजी ॿोलीअ में लिखंदासीं, पंहिंजी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी कोशिशि कंदासीं, तॾहिं ई असां इहो ज़ाहिरु करे सघंदासीं त असांखे असांजी पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु आहे। मूंखे इहो ॿुधाईंदे ख़ुशी थी रही आहे त इहा जेका बनी आहे, जेका तक़रीबन 5000 बनी पछम ॿिन्ही खे मिलाए करे जेको अगरि मां चवां त 5000 स्क्वेर किलोमीटरनि खां वधीक जेका एराज़ी आहे, जिते 70 खां 80 हज़ार आबादी आहे, उहे सभु हिते सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि। त मां सम्झां थो की हिंदुस्तान जे जेके बि पॉकेट्स आहिनि, सिंधी पॉकेट्स आहिनि, जीअं उल्हासनगर आहे, बैरागढ़ आहे, बांटवा आहे, अहिड़नि पॉकेट्स में बि जेके माण्हू आहिनि, जेके दोस्त आहिनि, जेके नई पीढ़ी आहे, उनखे पंहिंजी ॿोलीअ में ॻाल्हाइणु घुरिजे। मूं अक्सर ॾिठो आहे त शहरनि जा माण्हू जॾहिं पंहिंजी ॿोलीअ खां ॻाल्हाइण खां थोरो कीॿाईंदा आहिनि या उन्हनि खे थोरो शर्म महसूसु थींदो आहे, त इहा ॻाल्हि सुठी न आहे। सिंधी ॿोली असांजी सुञाणप आहे, सिंधी संस्कृति असांजी सुञाणप आहे। असांखे हिन में शर्म हरगिज़ महसूसु न करणु घुरिजे। मां तव्हांखे हिते इहा बि वेनिती कंदुसि त तव्हां छो त हाणे रण उत्सव जेको आहे, उते हर साल मेलो मचंदो आहे 4 महीना। उते काफ़ी सारा सिंधी दोस्त बि ईंदा आहिनि घुमण जे लाइ, फिरण जे लाइ, वाइट डेज़र्ट ॾिसण जे लाइ। त मां तव्हांखे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां जॾहिं रण उत्सव घुमणु अचो था या फिरणु अचो था, त असांजे इदारे जी बि मुलाक़ात वठो। असांजे लाइब्रेरी जी, AS लाइब्रेरी जी, असांजे इदारे बनी सिंधु सेवा संघ जी, असांजे इदारे बनी सेंटर फॉर कल्चरल रिसर्च जी बि तव्हां मुलाक़ात वठो। असांजे कमनि जी जेका आहे सा मालूमात हासिलु करियो। असांखे तव्हां खां कुझु बि न घुरिजे, पर तव्हां असांजे हिन इदारे में ईंदा, इहा असांजे लाइ वॾी हिकिड़ी हिमत अफ़साई थींदी। असांजे कम खे ॾिसंदा, असांजे कम जे जेको आहे सो ॻाल्हि जेका आहे सो ॿियनि ताईं पहुचाईंदा, त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हांखे वरी बि जेको आहे सो भलीकार असां कंदा। ठीकु आहे, उहो पूरा आ गया। ओके।